अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कराची खां सखर वेंदड़ मुसाफिर वेन खे सकरंड बाईपास क़ौमी शाहराह ते ॻोठ जाफर जमाली वटि तेज़ रफ्तार ट्रालर जो टक्कर लॻण सबबि 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि में शकील लाशारी, फारूक लाशारी, गुलाम मुस्तफ़ा मीरानी 2 औरतूं शामिल आहिनि, जिन खे तालका अस्पताल सकरंड आंदो वियो, जिन मां 3 ज़ख्मियुनि खे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे।